पाकिस्तान ऐं यूएई विच में रिथियल अॼोकी मैच रेफरी एंडी पाइक्राफ्ट जी मौतली सां मशरू थी वई। मैच रेफरी वारे मामले ते डेडलॉक ख़त्म थियण जो इम्कान। पाकिस्तान ऐं यूएई जे अहम मैच लाइ तयारियूं मुकमल। पाकिस्तानी रांदीगरनि खे बि पीसीबी जी कॉल जो इंतज़ार। ज़रियनि मूजिब क्रिकेट टीम खे मैच लाइ तयार रहण जी हिदायत की वई। पाकिस्तानी टीम जो सामान बि बस में रखियो वियो। टीम अञा ताईं होटल में मौजूद। मैच पाकिस्तानी वक़्त मूजिब 7:30 वॻे खेॾी वेंदी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ सऊदी अरब के दौरे ते रियाज़ पहुची वियो। वज़ीर आज़म सऊदी अरब के वली अहद मोहम्मद बिन सलमान सां मुलाक़ात कंदो। पार्टी तर्जमान मूजिब मुलाक़ात में पाक सऊदी लाॻापनि जे रुखनि जो जाइज़ो वरितो वेंदो। गॾियल क़ौमनि जे इजलास दौरान वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप सां मुलाक़ात जो इम्कान। वज़ीर आज़म जो बरतानिया जो दौरो भी प्रोग्राम में शामिल। सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे पाकिस्तान ऐं चीन जी दोस्ती नस्ल दर नस्ल अॻिते वधंदी रहंदी ऐं को बि मुख़ालिफ़ इन ॻाल्हियुनि खे नुक़सान पहुचाए नथो सघे। पाक चीन लाॻापा वक़्त सां गॾु वधीक सगारा थींदा। सदर आसिफ अली ज़रदारी जी शिंघाई में कम्युनिस्ट पार्टी ऑफ चाइना जे सेक्रेटरी सां मुलाक़ात। टेक्नोलॉजी आईटी हथियादु ज़हानत ऐं जिद्दत ते ख़्यालनि जी ॾेवट। ख़ातून अव्वल आसमा भुट्टो ज़रदारी ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी पिणु सदर सां गॾु हुआ। सदर आसिफ अली ज़रदारी जी मुफ़ाहिमत जी 3 यादाश्तुनि ते सहीहनि जी तक़रीब में शिरकत। सदर चवण आहे त इहे एमओयूज़ पाक चीन ज़रई फ़नी ऐं माहौलियाती सहकार खे वधीक मज़बूत करण जी अमली कोशिश आहिनि। बलोचिस्तान के इलाके खुजदार में सिक्योरिटी फोर्सेस जो ऑपरेशन 5 दहशतगर्द मारिजी विया। ISPR मूजिब फोर्सेस 14 ऐं 15 सितंबर के विच वारी रात ॻुझे इतलाती ऑपरेशन कयो। फोर्सेस भारतीय प्रॉक्सी फिटनाल हिंदुस्तान के थाक के असराइते तरीक़े से निशानो बनायो। फायरिंग की ॾेवट खां पोइ भारतीय सरपरस्ती में कम कंदड़ 5 दहशतगर्द मारिजी विया। मारिजी वियल दहशतगर्दनि जे कब्ज़े मां हथियार ऐं बारूदी मवाद बहत कयो वियो। मारिजी वियल दहशतगर्द इलाइक़े में मुख़्तलिफ़ दहशतगर्द सरगर्मियुनि में मुलविस हुआ। इलाइक़े में मौजूद वधीक दहशतगर्दनि जे ख़ात्मे लाइ क्लियरेंस ऑपरेशन जारी आहे। सिक्योरिटी फोर्सेस भारतीय सरपरस्ती में थींदड़ दहशतगर्दी जे नासूर जूं पाड़ू पटण लाइ पुरज़्म आहिनि। बोर्ड मुतासिर हारियुनि जी मदद लाइ प्लान तैयार करे वरितो आहे। ईंदड़ हफ़्ते बोर्ड मुतासिर लाइ पैकेज जो ऐलान कयो वेंदो। कच्छ में बोर्ड जो पानी दाख़िल थियो आहे। माण्हुनि जे मुतासिर इलाइक़नि मां मुंतक़िली जारी आहे। बोर्ड मुतासिर लाइ खुराक सिहत ऐं रिहाइश जो बंदोबस्त कयो वियो। कच्छ जे माण्हुनि बोर्ड जे हवाले सां घणो कम सहकार कयो आहे। गोडू बैराज ते पानी जो दबाव घटिजी रहियो आहे। पानी कोटड़ी बैराज ॾांहुं वधी रहियो आहे। वॾे वज़ीर मुराद अली शाह जूं मीडिया सां ॻाल्हियूं। तक़रीब के ख़िताब कंदे वॾे वज़ीर चयो पाकिस्तान जो सभ खां वॾो वोकेशनल ट्रेनिंग सेंटर कराची में क़ाइमु थी रहियो आहे। वोकेशनल ट्रेनिंग सेंटर ख़ासि माण्हुनि खे मुआशी ख़ुदि मुख़्तियारी ऐं पाइदार रोज़गार जा मौक़ा फराहम कंदो। पाकिस्तान में पंहिंजी नोयत जो पहिरियों व्हील चेयर मैन्युफैक्चरिंग यूनिट पिणु कराची में क़ाइमु कयो पियो वञे। वॾे वज़ीर ज़मान टाउन कोरंगी में सेंटर ऑफ एक्सीलेंस फॉर डिसेबिलिटी इंक्लूजन जो इफ़्तिताह करे छॾियो। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन ऐं नासिर हुसैन शाह जी चीन में योटोंग बस कंपनी जे अमलदारनि सां मुलाक़ात। सिंध में ट्रांसपोर्ट ऐं तवानाई जे शोबनि में सीड़पकारी जे मौक़नि ते ॻाल्हि ॿोल। सूबाई वज़ीरनि योटोंग कंपनी खे सिंध में सीड़पकारी जी दावत ॾिनी। मुलाक़ात दौरान ट्रांसपोर्ट ऐं मुतबादल तवानाई जे शोबनि में सहकार जारी रखण ते इतफ़ाक़ कयो वियो। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन जो चवणु आहे त सिंध सरकार शहरियुनि खे मयारी ऐं महफ़ूज़ ट्रांसपोर्ट फराहम करण लाइ पुरज़्म आहे। ढाबे जी स्पेशल इकनॉमिक ज़ोन परड़ी सीड़पकारनि लाइ बहितरीन मौक़ो आहे। सिंधु
दरिया में पानी के वहकरण में लात जो सिलसिलो जारी। गुड्डू बैराज वटि 24 कलाकनि दौरान वहकरण में 43,800 क्यूसिक लात थी वही। सखर बैराज वटि 24 कलाकनि दौरान साॻिया वहकरा बरक़रार। गुड्डू बैराज वटि पानी जो मथां वहकरो 5,81,086 क्यूसिक रिकॉर्ड कयो वियो। सखर बैराज वटि मथां वहकरो 5,71,800 क्यूसिक रिकॉर्ड। कोठड़ी बैराज वटि मथां वहकरो 3,853 क्यूसिक रिकॉर्ड कयो वियो। जस्टिस तारिक जहांगीरी के कम करण खां रोकण बाबत केस जो लिखत में हुक्मनामो जारी। सुप्रीम जुडिशियल काउंसिल के फैसले ताईं जस्टिस तारिक जहांगीरी के कम न करण जो हुक्म। अटॉर्नी जनरल और एडवोकेट जनरल इस्लामाबाद का 21 अक्टूबर ताईं मामला तलब। इस्लामाबाद हाई कोर्ट वधीक एक दरख्वास्त गुज़ार के केस में धुर बणजण वाली दरख्वास्त मंजूर करे वरती। अदालत जो चोड़ाए तो केस में हसास नोईअ जा सवाल आहिनि। जज की अहलियत बाबत सवाल है। अदालत के बुधायो वियो तो शिकायत सुप्रीम जुडिशियल काउंसिल में बुधनी हेठ है। सिंध के 14 ज़िलनि में 29 सीटुनि ते नंढी मकानी चूंडुनि 24 सेप्टेम्बर ते कराइण जो ऐलान। इलेक्शन कमीशन तटवान मूजिबि पोलिंग खां 48 कलाक अॻु जलसनि जुलूसनि ऐं कार्नर गॾिजानी ते पाबंदी हूंदी। पोलिंग स्टेशननि अंदरि मोबाइल फोन खणी अचण ते पाबंदी हूंदी। ज़ाब्तनि जी भञकड़ी कंहिं सूरत में बर्दाश्त न कई वेंदी। कराची में नॉर्थ नाज़िमाबाद वुमेन कॉलेज जो ऑफिस सुप्रीडेंट फंड्स में घोबिन के इल्जाम हेठि गिरफ्तार। एंटी करप्शन अमलदारन ऑफिस सुप्रीडेंट रेहान अहमद के गिरफ्तार करे जांच शुरू करे छड़ी। कंदकोट में काहरे तकरार था नौजवान गोलियों हणी कतल। शजरा चौक वटि मेहर सब्जोई के गोलियुनि जो खाज बणायो वियो। पुलिस मूजिबि पहलकानी बिरादरी जा जवाबदार नौजवान के गोलियों हणी कतल करे फरार थी विया आहिनि। जेर के वेझो गोठ अरबाब भाई खान बबरवासण 3 औरतूं तलाउ में बुॾी फोत। औरतूं मीटिंग स्टेशन वटि पानी भरण दौरान पेर तिरकट सबबि हिक ॿिए खे बचाईंदे तलाउ में बुॾी फोत थी वियूं। फोती औरतुनि जा लाश ज़रूरी कार्रवाई बैदि वारसनि हवाले। हैदराबाद में सिविल अस्पताल की सिक्योरिटी गार्डन जो 4 महीननि का पघारूं न मिलण खिलाफ धरणो। सिक्योरिटी गार्डन एमएस ऑफिस आडो धरणो हणी अस्पताल इंतजामिया खिलाफ नारेबाजी कई। संदन चवण आहे त बिना देर पघारूं ॾेई फाका कशी का बचायो वञे। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टीवी में भलीकात माया मंजर अजीज हेडलाइंस वाटियूं हिते वठूं था मुख्तसर ब्रेक।